कोयटा में एयरपोर्ट रोड चश्मा चौज़ई में हथियारबंदनि फायरिंग कई है। फायरिंग के नतीजे में एक ॼणो मारिजी वियो है। 5 पुलिस एहलकार समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़तूल सुञाणप वासिल तौर थी आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फायरिंग जो वाक़ियो ज़मीन माफ़िया खां आज़ाद कराइण दौरान पेश आयो आहे। अहम ख़बर है, कोयटा खां एयरपोर्ट रोड ते चश्मा चौज़ई में हथियारबंदनि फायरिंग कई है। फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो है। 5 पुलिस एहलकारनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़तूल सुञाणप वासिल तौर थी आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फायरिंग में जो वाक़ियो ज़मीन माफ़िया खां आज़ाद कराइण दौरान पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि में कामरान, मिर्ज़ा ख़ान, मुमताज़, अब्दुल रज़ाक, मूसा कलीमुल्लाह, अब्दुल्ला, अब्दुल रज़ाक ऐं ॿिया शामिल आहिनि। अहम ख़बर आहे, कोयटा खां एयरपोर्ट रोड ते चश्मा चौज़ई में हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे। फायरिंग जे नतीजे में एक ॼणो मारिजी वियो आहे। 5 पुलिस एहलकारनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फायरिंग जो वाक़ियो ज़मीन माफ़िया खां आज़ाद कराइण दौरान पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि में कामरान, मिर्ज़ा ख़ान, मुमताज़, अब्दुल रज़ाक, मूसा कलीम, अब्दुल्ला, अब्दुल रज़ाक ऐं ॿिया शामिल आहिनि।